इते अहम ख़बर ॾियूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पंजाब के गवर्नर के हटाइण की समरी एक भेरो ॿीहर सदर आरिफ अलवी के उमाणे छॾी आहे। आइन मूजिब सदर जेकॾहिं पंजाब के गवर्नर के हटाए नथो सघे त हू 10 ॾींहनि में फ़ारिग थी वेंदो। पंजाब की गवर्नरशिप पीपल्स पार्टी के मिलण जो इम्कान है। तव्हांखे ख़बर ॾेई रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पंजाब के गवर्नर के हटाइण की समरी एक भेरो ॿीहर सदर आरिफ अलवी के उमाणे छॾी आहे। आइन मूजिब सदर जेकॾहिं पंजाब के गवर्नर के हटाए नथो सघे त हू 10 ॾींहनि में फ़ारिग थी वेंदो। पंजाब की गवर्नरशिप पीपल्स पार्टी के मिलण जो इम्कान है। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पंजाब के गवर्नर के हटाइण की समरी एक भेरो ॿीहर सदर आरिफ अलवी ॾांहुं उमाणे छॾी आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं पंजाब की गवर्नरशिप पीपल्स पार्टी के मिलण जो इम्कान है। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पंजाब के गवर्नर के हटाइण की समरी एक भेरो ॿीहर सदर आरिफ अलवी के उमाणे छॾी आहे। आइन मूजिब सदर जेकॾहिं त पंजाब के गवर्नर के हटाए नथो सघे त हू 10 ॾींहनि में फ़ारिग थी वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूद है। कुर्बान, इन हवाले से कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सदर के ॿियो ख़त लिखियो है जंहिंमें हुन पंजाब के गवर्नर के उहदे ते हटाइण जो मुतालबो कयो है। उनके दरख़्वास्त कई है, रिमाइंडर मोकिलियो है। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सदर के मोकिलियल ख़त में याददाश्त कराई है त खेस एक दफ़ो पहिरियां भी हिकिड़ो ख़त लिखियो वियो जंहिंमें इहा दरख़्वास्त कई वई है त जेको पंजाब जो गवर्नर है उनखे उहदे तां हटायो वञे, पर उन संदसि उन ख़त ते ध्यानु नाहे ॾिनो वियो। तंहिं करे हू ॿीहर खेसि यादगिरी ॾियारे थो त पंजाब जे गवर्नर खे उहदे तां हटायो वञे। हू जानबदार है ऐं उन ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा इल्ज़ाम आहिनि। ज़रिया ॿुधाइनि था त कानून मुताबिक़ जेकॾहिं सदर डॉक्टर आरिफ अलवी 10 ॾींहनि के अंदर वज़ीर आज़म की इन तजवीज़ से एडवाइस से अमल दरामद नथो करे तो पंजाब जो गवर्नर कानूनी तौर पर पंहिंजे उहदे ते बरक़रार रही न सघंदो। जी ठीक है कुर्बान, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां।